लिखियो तबक़ात इब्न साद वारे लिखियो हजरत अब्दुल्लाह के ॾिसी मथे खां पेरनि ॾे निहारियईं, पेरनि खां मथे ॾे निहारियईं, वरी मथे खां पेरनि ॾे निहारियईं, बार बार निहारे पई। हाणे पुछे थी अब्दुल्लाह सच ॿुधाए ॼाण उन्ही ॾिहाड़े मूंखां मोकिलाए वए पोइ का शादी त कान कई थी? हजरत अब्दुल्लाह जो शादी करी या न करी कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि, मुंहिंजी त आमना सां शादी थी वई आहे, 4 ॾिहाड़ा थिया आहिनि। माई थी चए हा मां बि सम्झी वियसि, हाणे मां तो सा शादी कान कंदसे। काल सद पे कई, दावतूं पे ॾिनई, न्यापा पे मोकिलियई, मको पे ॾिनई, बाग पे ॾिनई, अॼु आऊं हली आयो आहियां, छो थी इनकार करी? माई जवाब ॾिनो रअई तो फी जबीनिका नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ अब्दुल्लाह उन्हीं दिहाड़े मूं तुंहिंजे पेशानी में मुहम्मद रसूलुल्लाह जो नूर ॾिठो हो। मुंहिंजी तमन्ना ही त मां मुहम्मद जी अम्मा बणिजा, पर मुंहिंजो भाग कोन थियो, मुहम्मदी नूर त आमना ॾे हलियो वियो। जेकॾहिं मूंसां शादी करणी हा त मां मुहम्मद जी अमड़ बणिजी पवां हा, पर मुंहिंजो भाग कोन थियो। अब्दुल्लाह माल पे ॾिना मां, ज़मीनूं पे ॾिनियूं मां, सिर्फ़ इन्हीअ जे करे त या सआदत मूंखे मिली पवे त मां बि मुहम्मद करीम जी अमड़ बणिजी वञा, पर मुंहिंजे क़िस्मत में या ॻाल्हि लिखल कान ही। इहो भाग थियो हज़रत अमड़ आमना जो। सभई जो सुभान अल्लाह। अदा रसूलुल्लाह के बाबो आए, चो रसूलुल्लाह के बाबो ॾाढे जो बाबो जोर सां जो बाबो। मोली का फिर तुम्हारे बाबे जड़ो आहे, तुझे बाबे के कई दावत नहीं तो मोली साहब हली आ तोखे परणायो चंड्रो ॼमंदो, जेको पंहिंजे नबी साहब सर जी दावा कंदो। अल्लाह अकबर कबीरा, अल्लाह अकबर कबीरा। खुदा जो कसम आहे असांजा अबो अम्मा रसूलुल्लाह जे अबे अम्मा था कुर्बान मुंहिंजा न बल्कि सॼे जहान जा पा पूरी कायनात मोमिन मुसलमान जा वालिदैन रसूलुल्लाह ता रसूलुल्लाह जे अबे अम्मा ता कुर्बान कजन। न मुस्तफ़ा जे अबे जहिड़ो कंहिंजो अबो आहे, न मुस्तफ़ा जे अम्मा जहिड़ी कंहिंजी अम्मड़ा। हाणे बाबे जी बि ॻाल्हि ॿुधई, वरी अम्मा जी बि ॻाल्हि ॿुध, छो त तव्हां छा मौज़ू रखियो आहे साईं? जशन रहमतन लिल आलमीन। त हाणे जशन जूं ॻाल्हियूं थियनि या न थियनि बाबा? महबूब जे जशन जी ॻाल्हि थिए या न? जशन महबूब जो आहे, मुस्तफ़ा जो मीलाद। निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबीउल अव्वल। तो रबीउल अव्वल खां आगे ही जश्न मनाए छॾियो। निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबीउल अव्वल, सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे थे। सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे थे, मना रहे थे, जोरों से मना रहे थे नहीं। तहां अज वरी अजो की गाल क्यों? निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबीउल अव्वल, सिवाय इब्लीस के जहां में, सिवाय इब्लीस के बदी में सभी तो खुशियां मना रहे हैं। सिवाय इब्लीस के बदी में सभी तो खुशियां मना रहे हैं। खुशी मनायो था या न? खुशी है या न है? छो न खुशी थी जो अल्लाह पाक असांखे महबूब पंहिंजो ॾिनो आहे, जंहिंजो ज़िक्र ख़ैर खुदा जो कसम बाइस रहमत आहे।
जिथे रसूलुल्लाह जो ज़िक्र थींदो आहे तते ख़ुदा जे रहमत जी मींहुं वसंदो आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हमें हबीब करीम जे बाबे जी ॻाल्हि ॿुधाई। हाणे ॿुध मुंहिंजे मोहम्मद करीम जे अमड़ जी। अमड़ आमना चवंदी आहे ख़ुदा जो कसम आहे मुस्तफ़ा करीम जे बाबे सां अब्दुल्ला सां मुंहिंजो निकाह थियो। राति जो असां पंहिंजे घर आयासीं ऐं रातो रात मां मोहम्मद जी अमड़ बणी आहियां। मुस्तफ़ा जी यानी नबी पाक मुंहिंजे पेट में हमल जे सूरत में आया। अमड़ आमना थी चवे साॻो मको साॻो शहर साॻी आमना जिथे भी अॻे हलंदी हुयसि कुछ भी महसूस को न थींदो हो। पर महबूब जे वालिद सां निकाह खां पोइ नबी करीम जे पाक ज़ात बाबरकात जे हमल जी सूरत में पेट में अचण खां बाद में सुबह जो मां मके पाक में जंहिं बि जाइ तां लॻा पई जेकॾहिं कंहिं पत्थर जे मथां पेर अची पियो वञे त पत्थर मेड़ थी पियो वञे ऐं पत्थर मां आवाज़ पियो अचे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या नबी अल्लाह। फरमाए थी कि वण जे हेठां मुंहिंजो गुज़र थियो आहे उन वण जे हेठां जो आउं गुज़री आहियां त वण जूं टारियूं झुकी झुकी मांखे सलाम पियो कनि ओ मोहम्मद जी अम्मा तोखे मुबारक हुजे। हुज़ूर जी अम्मा थी फरमाए मां हिकिड़े खूह तां पाणी भरींदी हुयसि बाबे जे घर हुयसि त बि पाणी भरींदी हुयसि पर रसूलुल्लाह जी अमड़ बणी हा। सुबुह जो दिला खणी कुरैशियुनि जे औरतुनि सां जॾहिं खूह ते पहुतसि अञा दिला रखी डोल लाहिण जी कोशिश कयमि बाल्टी लाहिण जी कोशिश कयमि त पाणी कढां चवे थी ख़ुदा पाक जो कसम आहे सेकंड बि कोन गुज़रियो समूरे खूह जो पाणी दधका ॾेई मथे निकिरी आयो। उन पाणीअ मां आवाज़ पियो अचे ओ मुहम्मद करीम जी अमड़ तोखे मुबारक हुजे जो तो मुस्तफ़ा जी अम्मा बणी आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सारी दुनिया जो त रसूल आहे पर असां खूहनि जो बि रसूल आहे। सभई चओ सुभान अल्लाह। सच ॿुधायो ठरो था डरो था छा में था ठरो सर्दीअ में नबी जे ज़िक्र में सर्दी भी ठारी थी हूंदी पर मुंहिंजा दोस्त अॼु नबी जे ज़िक्र में ठरो सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अमड़ साण फरमाए थी मां दिला भरे निकतसि अञा मुंहिंजूं साहेड़ियूं बीठियूं हुयूं उन्हनि पाणी कोन भरियो त वरी खूह जो पाणी लही वियो। पंहिंजा दिला खणी ॿ टे कदम अॻिते हलिया वठी माइन सॾ कया ओ आमना ओ अदी आमना ओ भेड़ आमना अदी बीह त सही मोटी था छो मोटी अचां ओ अम्मा तुंहिंजे सदके असां बि पाणी भरियूं। हज़रत अमड़ आमना फरमाए थी मां जीअं जो वरी वापसि आई आहियां त साॻो खूह जो पाणी ॿाहिरि निकिरी आयो आहे। या रसूल अल्लाह दस्तगी रहमतुल्लाह अलैह। दोस्तों अदीलो मुसलमान भाइरो औरतुनि भी पाणी भरियो अमड़ आमना भी पाणी भरियो। अमड़ आमना फरमाईंदी आहे पाणीअ जा दिला खणी मथे ते रवानी थी आहियां चंद कदम हली आहियां त मूंखे मथे ते बार महसूस ई कोन पियो थिए। अबा मथे ते टोपी आहे त सब महसूस थींदो आहे पटको आहे त महसूस थिए थो ईअं न साईं। हेतिरो सारो दिलो जंहिंमें 4 किलो आहे वज़न पाणीअ जो उहो मथे ते पियो अमड़ पई चए मूंखे वज़न ई कोन पियो थिए मूंखे शक थी पियो किरी पियो अलाए छा हथ जो हणा त दिलो त पियो आहे भला पाणी कोन्हे छा वरी मथां हथ हणा पाणी आहे पाणी बि आहे बीह रहियसि हिकिड़ो थी पियो दिलो बि आहे पाणी बि आहे वज़न छो नथो थिए। फनूदिय मिन अस्समाए
आसमान मां आवाज आयो, ओ मोहम्मद करीम जी अम्मा घबराए न, दिलो भी आहे, पानी भी आहे, वजन भी आहे, तुझे मथे ते भी रखला, पर तोखे वजन इन्हीअ जे करे महसूस कोन थो थिए जो हज़रत जिब्रील तोखे पर ॾयूं दिलो खणायूं थो हले पियो। ज़ाहिर में तुझो मथो आ, पर हकीकत में जिब्रील जे पर मुबारक जे मथा दिलो रखियो आ। त जिब्रील थो चवे त मां बि मोहम्मद करीम जे अमड़ जी ख़िदमत कयां, ओहो मोहम्मद अरबी जेको काइनात जो सच्चो रसूल आ। अदा असां जहिड़ो आहे ख़ुदा जे वास्ते सच ॿुधाए, मां तुंहिंजे ख़िदमत में रुगो इहो तक़ाबुल पेश कंदो थो हलां, तक़ाबुल जे ज़रिए तूं पाण पंहिंजी फतवा ॾिजां। जेको चवे थो असां जहिड़ो आहे उहो ग़लति थो चवे पियो। असीं उन भाउ खे मशवरो ॾींदासीं त महिरबानी कर, भुली भुली भाण आई, उहा बि भुली न चइबी आहे। हेतिरा ॾहाड़ा जे तुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि न वेठी आहे, अॼु खणी तौबा कर मुस्तफ़ा जी दामन में, अॼु त तुंहिंजा मुंहिंजा बेड़ा पार थी। हबीब अल्लाह नबी पाक जी अम्मा थी चवे मुस्तफ़ा करीम जे हमल वारी सूरत हुजण खे हिकु महीनो गुज़री वियो आहे। पूरे महीने गुज़रण खां बाद में मां पंहिंजे बिस्तरे ते सुती पई आहियां, ख्वाब पई रहां, हिकिड़ो नूरानी चेहरे वारो शख़्स आयो आहे, मुंहिंजे मथां बीही पियो चवे अमड़ आमना तोखे मुबारक हुजे जो तूं मुहम्मद जी अमड़ बणिजी वई आहीं। उहो नूरानी शख़्स खे चयो साईं तूं केरु आहे? हल्ला तारिफ़नी, काथे सुञाण साईं मूं तव्हांखे ॾिठो ई कोन्हे, तव्हीं अलाए केरु आहियो? उन नूरानी चेहरे वारे जवान ॿुधायो त मुंहिंजो नालो आहे आदम सफ़ीउल्लाह। आदम साईं आदम जेको ख़ुदा जो मस्जूदुल मलाइकत हो, जेके ख़ुदा मलाइकनि खां सजदो करायो हो, इन्नी जाइलुल फिल अर्द खलीफा, अल्लाह पाक जा मां लख सवा नबी पैदा फरमाया, उहो आदम, हा हा उहो आदम आहियां। साईं ॿिए ख़बर तूं कीअं मुबारक ॼणायो आहे? आदम अलैहिस्सलाम तो चयो प्यारी अमड़ आमना, इन तुंहिंजे प्यारे मोहम्मद करीम जो मां आदम ते बि थोरो आ, मां उहो थोरो लाहे त कोन थो सघां, पर ॻाइण आयो आहियां। इहो कुझु टाइम मूं में बि मौजूद हो। अॼु मुंहिंजी दिलि थी चवे त मोहम्मद करीम जी अमड़ खे मुबारक ॾियां जो तूं मोहम्मद जी अमड़ बणिजी वई आहीं। जमल हज़रत अमड़ आमना ॿुधो त मुते आदम तो चवे थोरो आहे त पुछे थी साईं तोते वरी थोरो कोन, जेको ॼाओ ई कोन्हे, आयो ई कोन्हे, हाणे अचण वारो आहे, उहो तोते थोरो कीअं करे वियो? आदम तो चए ॿुध त तोखे ॿुधायां, भला तक़रबा हाज़िहि शजरत फतकूना मिनज़ ज़ालिमीन। ओ आदम जन्नत में रह, पर हिन वण जे वेझो न वञा, जेको वण ई सो खा, पर ही वण न खाइजा। वो तव्हांजो किस्सो ॿुधला, मोहम्मद दाणो खाई ॾिठो, अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु मन वालो मूंखे जन्नत मां कढियो। जंहिंमहिल जन्नत मां निकितुसि तंहिंमहिल अल्लाह पाक मूंखां जन्नत जो लिबास बि खसे वरितो, जेको जन्नत जा कपिड़ा हा उहे बि मुंहिंजा लाहे वरिता। आदम तो चवे मूंखे ॾाढो शर्म थियो, मां अल्लाह पाक जल जलालुहु मन वारो जो प्यारो नबी, कॾहिं त मूंखे मलाइकनि खां सॾा पियो कराए, कॾहिं त कपिड़ा लाहे ॿाहिरि थो कढे। मां जन्नत जे वणनि खे अर्ज़ु कयो, ओ जन्नत जा दरख़्त ओ वण ओ मूंखे पन जो त मां पंहिंजी उघड़ ढकियां। सभिनी पननि चयो असांखे खुटी थोरो कयो आहे, अलाह तोखे जन्नत मां कढियो आहे, असीं तोखे पन ॾियूं, अलाह असां ते बि कावड़िजे, असांखे बि जन्नत मां कोन ॾींदासीं। आदम तो चए कहीं वण मूंखे पन न ॾिना, उगाड़ो उगाड़ो थी ॿाहिरि निकितुसि। जॾहिं जन्नत जे दर ते आयुसि, इंजीर जो वण बीठो हो, उन इंजीर जे वण खे कुझु दिलि में चई त ॾिसां। ॿियनि त सभिनी जवाबु ॾिनो। आदम तो चए इंजीर, चई जी साईं, पन ॾींदे उघड़ ढकियां। इंजीर चयो जेतिरा खपनि तेतिरा पटे वई, खपनि सभु। आदम अलैहिस्सलाम फरमाए तो मां उन जा पन इस्तेमाल कया, अल्लाह कावड़जी पियो। इंजीर तूं कहिड़े बाग जी मूरी आहे जो ॿियनि पननि ॾिना, तो छो ॾिना?
खुदा के खबर आहे अदाए बदीन वारा मुसलमानों, जरा जोर सा चो, जोर सा खुदा के खबर आहे, खुदा आलमुल गैब आहे। वो पूछे सो इन जे करे तो पूछे तो अल्लाह ताला फरमाए पन्न दिना मां कावड़ जाए तो खा तू जवाब दे त हदीस ठहे त आलम बयान कन त बदीन वारा ठरन, बुध नहीं ठरन। खुदा खबर दे हुदे पूछे तो ओ इंजीर छो पन्न ॾिनई, ओ मुंहिंजा मौला मूं आदम खे पन्न ॾिनो ई कोन्हे। रब तो चए हिकिड़ी चोरी, ॿी वरी सीना ज़ोरी, हिकिड़ा पन्न ॾिना अथई, ॿियो वरी कूड़ थो हणी, पन्न अञा आदम वटि पिया हन। ओ मुंहिंजा मौला मूं पन्न कोन ॾिना हन, भला कंहिंखे ॾिना थी? रायतु फी जबीनिही नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां त आदम जे पेशानीअ में मुहम्मद जो नूर चमकंदे ॾिठो हो। मुंहिंजा मौला मूं आदम खे कोन ॾिना, इहे पन मां रसूलुल्लाह जे नूर खे ॾिना। जॾहिं इंजीर इहा ॻाल्हि कई त अलाह खे अदा हुनजी वणी वई। अलाह तो चवे वती अबा सूरत वती आहे क़ुरान में, इन जी माना ॿुधो। अल्लाह ताला तो चवे वत्तीन, ओ इंजीर तो मुंहिंजे मुहम्मद जी अज़मत खे सुञातो आई त मुंहिंजो पैदा कयलो वण, पर मां तुंहिंजो कसम थो खणा ताईं क़ुरान हूंदो, अंजीर तुंहिंजो शान हूंदो, जेसी ताईं क़ुरान हूंदो, अंजीर तुंहिंजो कसम मौजूद हूंदो। दुनिया खे ख़बर पवंदी त जेको रसूलुल्लाह खे सुञाणंदो आहे अल्लाह उन जी इज़त कंदो आहे। हज़रत आदम तो चवे मां ज़मीन ते लही आयुसि, 350 साल दुआ कयमि, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। ओ मुंहिंजा मौला मूं पंहिंजे जान ते ज़ुल्म कयो आहे, मूंखे माफ़ फरमा। अल्लाह ताला फरमाईंदो आहे उदऊनी अस्तजिब लकुम, ऐं मुंहिंजा माना मूंखे सॼो त मां तव्हांजी दुआ क़बूल कयां, वाइदो बि करे तो सॼो त दुआ क़बूल कयां। पर 350 साल आदम जी ॿुधे थो पर क़बूल कोन थो करे। ॿुधाई आहे कान? ॾाढे ॻाल्हायो, ॿुधाई आहे न, ज़ोर सां ॿुधाई आहे न, क़बूल छो थो करे? अल्लाह पाक जल जलालु मन वारो जो नबी पहिरियां ज़मीन ते लथो, उहा सरज़मीन अथव सेलून जी। कहिड़ी ज़मीन बाबा?